बाबा आनंदराम साहिब जन ॿुधाईंदा हिकिड़ो माण्हू ज़िंदगी भर वञी करे कथा ॿुधंदो, ज़िंदगी भर। हिकु ॾींहुं अहिड़ी परिस्थिति थी वई कि समय ते पहिरियों ई पहुची करे वञी कथा ॿुधे, आरती करे, प्रसाद वठे, वापसि अचे। हिकु ॾींहुं निंड अची वई, थकावट हुई, तन में बीमारी आई, शरीर वॾो थी वियो ऐं देरि थी वई, कलाकु ॾेढ सत्संग पूरो थी वियो। डुकंदो डुकंदो आयो, हुन सोची शायदि अञा सत्संग शुरू न थियो हूंदो, लेकिन ॾिठे माण्हू प्रसाद वठी वापसि था अचनि। त चवणु लॻो, भाई अॼु सत्संग हलो न ॿुधूं। चई सत्संग अॼु तोखे देरि कीअं थी वई आहे? तूं त कॾहिं ज़िंदगीअ में 50 साल थी विया तोखे, हाँ तूं कॾहिं देरि न कई, सत्संग थी वियो? चई हा थी वियो। आरती थी वई? थी वई। हे छा आहे? प्रसाद बटिजी वियो, वठि प्रसाद। प्रसाद मुख में रखी ऐं अखियुनि मां झरझर आंसू वहण लॻा। हिकिड़ो वॾो दर्द आयो, हिकिड़ी वॾी आ भरी, ही सत्संग थी वियो ऐं प्रभुअ जो नालो खणी हरे कृष्ण चई उते ई प्राण ॾेई छॾियो। सची घटना अथव। यानी हिकु ॾींहं जो उनजो सत्संग निकिरी वियो, उहो बर्दाश्त न करे सघियो, एॾो उनखे प्रेम हो। असां कहिड़ी क़दुरु कई आहे ॿुधायो सत्संग जी। हरे राम।